PTI वारा चवनि था सिविलियंस जो फ़ौजी ट्रायल नथो थी सघे, दुनिया में आम तरह थींदो बि कोन्हे, पर जिथे थियणो हूंदो आहे उते थी वेंदो आहे। बहरहाल इहो थियो त ही 24-25 माण्हू हाणे नॉर्मल जेल्स में हलिया वेंदा, बाक़ियुनि जो बि अगरि जेतिरो जल्दी थी वञे त बहितर आहे। हिन सां हिकिड़ी ॿी शइ बि तइ थी अॼु त हीअ जेका आउं बार बार तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त इमरान ख़ान जी इहा फरमाइश त 9 मई या 26 नवंबर जी जुडिशल इंक्वायरी कराई वञे, इहो ख़्वाहिश पूरी थियण जोगी ई न आहे। छाकाणि त असांजी इस्टेब्लिशमेंट इहो तइ करे वेठी आहे त 9 मई ईअं ई थियो जीअं हू सम्झनि था, ऐं अॼु हुनजो हिकिड़ो पहिरियों स्टेप अची वियो त मिलिट्री कोर्ट सज़ाऊं ॾेई छॾियूं। दैट मीन्स कि दे आर कन्विंस्ड कि ईअं ई थियो हो, त हाणे जी जुडिशल कमीशन कीअं ठहंदी। तंहिंजे करे आउं चाहियां थो त जेको ख़ान साहब मुतालबात रखे पियो, 2 सियासी अॻुवाणनि जी आज़ादी बशमूल हुनजे पंहिंजे ज़ाहिर, ऐं ॿियो हिननि जी कमीशन ठाहिणु, जुडिशल कमीशन, अदालती कमीशन, तव्हां इहो चवंदा त हीउ ॿियो मुतालबो मञण जोॻो न आहे। थींदो सिर्फ़ु ओतिरे ते ई ॻाल्हि थींदी त आज़ादी मिले थी ख़ान सूदो ॿियनि सियासी अॻुवाणनि खे या नथी मिले। हाणे उन सिलसिले में ॻाल्हियूं हलनि थियूं। पाण इहा ॻाल्हि 3 महीननि खां हाँ जे सोजरे ते चऊं था ऐं कॉमन सेंस ते चऊं था त इहे ॻाल्हियूं किथे न किथे पसे पुष्ट हलनि पियूं। हाणे वॾा वॾा सहाफ़ी बि इस्लामाबाद में वेठल सहाफ़ी बि चवनि था त हा साईं बराबरि ॻाल्हियूं त हलनि पियूं। हाणे को चए थो त सिर्फ़ु हुकूमत सां ॻाल्हियूं हलनि पियूं जेके मीडिया ते न पियो अचनि। कुझु ॿिया नामियारा सहाफ़ी मौसूफ़ फ़रमाइनि था त न, असल जॻह यानी इस्टेब्लिशमेंट ऐं PTI जे विच में ॻाल्हियूं हलनि। उन्हनि ख़बरनि में इहा ख़बर बि ॾिनी पई वञे त अगरि ही ॻाल्हियूं अॻिते वधियूं त नवाज़ शरीफ़ साहब बि ख़ुदि बि इमरान ख़ान सां मुज़ाकरात लाइ तयारु आहिनि, बस शर्त आहे कि ही मूंखे हिन ॻाल्हि में हिन ॻाल्हियुनि में तज़ाद नज़र आयो आहे। आउं बि इहो सम्झां थो त ईअं थी रहियो हूंदो त इस्टेब्लिशमेंट ऐं PTI जे विच में किथे न किथे कंहिं न कंहिं सतह ते इनफॉर्मल, बाज़ाब्ता न बेज़ाब्ता किथे न किथे ॻाल्हियूं हली रहियूं हूंदियूं ऐं हलंदियूं हूंदियूं। पर उन्हनि ॻाल्हियुनि में इहो कॾहिं बि तइ न थी सघे थो, मूंखे हज़म नथी थिए ॻाल्हि त इस्टेब्लिशमेंट ऐं PTI मुज़ाकरात खां पोइ इहो फ़ैसिलो कनि त हाणे हतमी मुज़ाकरात नवाज़ शरीफ़ साहब ऐं इमरान ख़ान कंदा, इहो लॉजिक ई न आहे। आउं सम्झां थो त इहो जेको शोशो छॾियो वियो आहे त नवाज़ शरीफ़ साहब बि ॻाल्हाए सघे थो इमरान ख़ान सां ऐं मुज़ाकरात थी सघनि था, इहो ख़ुदि कंहिं न कंहिं तरीक़े सां हुकूमत नवाज़ लीग जा ज़रिया जेके आहिनि उहे उन्हनि जी ख़बर फीड कई हूंदी ज़ाहिर सहाफ़ियुनि खे। ऐं सम्झां थो त उहो ख़ुदि थोरो इस्टेब्लिशमेंट खे ईअं इशारो ॾियनि पिया त ॾिसो सर असीं हीअं बि करे सघूं था, सफ़ा न ठहो त सफ़ा ईअं तव्हां अगरि तव्हांखे ई सफ़ा ठहिणो आहे त पोइ असीं पाण में छो न ठही वञूं। ऐं तव्हां थोरो ईअं करे मंज़र सोचियो न त नवाज़ शरीफ़ ऐं इमरान ख़ान गॾु वेठा हुजनि त पंजाब ऐं KP ते हिकिड़े पासे वेही रहिया, त पॉलिटिकल फोर्सिस पंजाब ऐं KP जे अगरि गॾु थी वेही रहियूं ऐं पाण में हिकिड़ो सर्चा ऐं सम्झोतो ऐं भाई थी विया त पोइ जेके ग़ैर सियासी क़ुवत आहिनि, मिसाल इस्टेब्लिशमेंट आहे, उनजो पोइ स्पेस किथे बचंदी। सो इहो त हिकिड़ो आउं सम्झां थो त हिकिड़ो डिॼारण जी नंढड़ी कोशिशि आहे, लेकिन इहो त मूंखे थींदे नज़र नथो अचे। हींअर जेतिरो प्रेशर डेवलप थिए पियो अमेरिका जे पारां, उन में हाणे मूंखे जीअं 2-3 ॾींहं पहिरीं तव्हांखे चयो त हाणे मूंखे लॻे थो त हीउ कुझु तकिड़ो उठ के हिकिड़े करवट वेही रहंदो। अगरि इस्टेब्लिशमेंट ऐं PTI दरमियान मामला ठहणा आहिनि त हुकूमत जे चाहिण न चाहिण सां को फ़र्क़ु न पवंदो। पर पोइ हिन वक़्तु उहा ई ॻाल्हि आहे त ॾिसूं त नथा करणु चाहिनि उन्हनि खे बि न, हू पोइ कोई विच जो रस्तो कढिबो, ख़ान खां इहो मञराइबो त तव्हां तकड़ में हुकूमत जी रवानगी जी ॻाल्हि न कयो। इहो कल्ह शहज़ाद इक़बाल साहब जॾहिं इहा ॻाल्हि कई त इस्टेब्लिशमेंट सां राब्तो, उन्होंने इहा ई ॻाल्हि कही त बात करने के लिए हर कोई तैयार है, अगर खान साहब सिर्फ जो है वो इस तरह की यकीन दहानी कराएं कि वो जल्दी आकर बाहर कोई ताबड़तोड़ कोई ऐसी चीज़ें नहीं करेंगे। ॾिसो, मां उहा गुज़ारिश कई, इहा ॻाल्हि पाण त 2-3 महीननि खां कयूं था, हाणे हीअ कनि पिया, सुठी ॻाल्हि आहे। मुख़्तलिफ़ सहाफ़ी हज़रात ऐं ज़ाहिर हिननि जा कनेक्शन हा जे सोझिरे ते न कंदा हूंदा पाण वांगुरु, हिन वटि इंफॉर्मेशन या को न को हिननि खे ॿुधाईंदो हूंदो कनि में, त इहा ख़ातिरी वठंदा। ऐं आउं इहो सम्झां थो, मतिलबु इहो मतिलबु ज़ाती मुंहिंजो ओपिनियन आहे, ज़रूरी न आहे त केरु मञे न मञे, त ख़ान खे इहा ऑफर क़बूलणु खपे। ख़ान खे इहो ज़िद न करणु खपे त हिते आऊं जेल मां निकिरां ऐं तव्हां जेको आहे 4 महीननि खां पोइ इलेक्शन कराए छॾियो। ख़ान खे परेशानी शायदि कुझु हूंदी त शायदि आऊं जेल मां निकिरंदसि ऐं डिघो अरसो अगरि इलेक्शन न थी त मुंहिंजी पॉपुलैरिटी ग्राफ हेठि वेही रहंदो। मे बि हुनखे पंहिंजा ख़दशा ऐं अनुमान हुजनि।
पर ख़ान अगरि इहो सभु सम्झे थो त अडियाला मां सिधो प्राइम मिनिस्टर हाउस वञे, इहो ख़ान खे मतिलबु ख़्वाहिश थी सघे थो पूरी बि थी वञे, लेकिन करणु न खपे। ऐं सम्झा थो त हुनखे अगरि इहा ऑफर थिए पई, अॼु बि जीअं वरी ॻाल्हियूं हलनि पियूं त हुनखे पहिरीं पेशावर जेल मुंतक़िल करे छॾिजे। पेशावर जेल माना पोइ घर जी ॻाल्हि ख़तमु, हा घर जी ॻाल्हि थींदी, या वधि में वधि बनी ॻाल्हि में वञी वेही रहे। अगरि हू हुनखां इहा तवका कनि था ख़ान खां त हू उथंदे ई हुकूमत खे डिस्टेबलाइज़ न कंदो, त ख़ान खे इहा ॻाल्हि मञणु खपे। टाइम फ्रेम भले हू अगरि 4 साल चवनि था, ख़ान 2 साल चए थो, 1.5 साल ते किथे तय थिए थियो, छाकाणि त ख़ान अगरि ॿाहिरि निकितो ऑटोमेटिकली मसला थी त ख़ुदि ब ख़ुदि ई हुकूमत भले एग्रीमेंट 2 सालनि जो हुजे, कोई हुकूमत नथी हले 6 महीननि खां या साल खां मथे। ऐं ख़ुदि जेको ख़ुदि अंदरि इख़्तिलाफ़ थींदा न, सिविलियन जेके इतिहादी क़ुवतूं आहिनि जिन हींअर ई रिफ्ट्स आहिनि, ऐं ख़ुदि पोइ जॾहिं ख़ान ॿाहिरि हूंदो त पोइ इस्टेब्लिशमेंट जे उन्हनि माण्हुनि सां बि हू डायरेक्ट मुलाक़ातूं करे सघंदो जिन्हनि सां शायदि जेल में मुलाक़ात न थी सघंदी हुजे। जॾहिं माण्हू पाण फ्री हूंदो आहे त कई हुनखे मौक़ा मिलंदा आहिनि न, ज़ाहिर आहे, सम्झो था न। ज़ाहिर आहे।